उस्ताद कंहिं बि समाज जो ॾींदड़ हूंदो आहे। पोइते पियल समाजनि में उस्ताद खे उन जे पेशे जे लिहाज़ सां उहो रुतबो ऐं मान नथो ॾिनो वञे जेको हू लहिणे थो। उन हवाले सां सांगड़ जे उस्तादनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उस्तादी पेशे जी ज़िमेवारी तमामु हिसास आहे। मुआशिरे जी जोड़ जक लाइ उस्ताद खे वॾो किरदारु अदा करिणो पवंदो। वधीक संदनि चवणो हो त अॻे जो उस्तादु हूंदो उहो 24 कलाक उस्तादु हूंदो। उहो पढ़ाईंदो बि हो, ॿार खे पंहिंजो हिकिड़ो ॿिए जे ॿार खे पुट वांगुरु सम्झंदो हो। ऐं हुनजी जेकी उथणी वेहणी स्कूल टाइम खां पोइ बि अहिड़ी हूंदी हुई जीअं हुन खां ॿार मुतासिर थींदा। उहो आइडियल उस्तादु हूंदो हुओ। उन आइडियल खे जेको पोइवारी कंदे कुझु न कुझु थींदा हुआ। सभिनी खां पहिरीं त उस्तादनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते सॼे सिंध जे बल्कि पूरी दुनिया जे पाकिस्तान जे उस्तादनि खे सलाम पेश कयां थो ऐं उन जी मञता खे असां बिल्कुलु क़बूल कयूं था। उस्तादनि जो असांजे मुआशिरे में तमामु वॾो किरदारु आहे। उस्ताद जेको आहे सो ॿार खे वालिदैन जेको आहे सो शुरू में आती तरबियत ॾिए थो। उन खां पोइ ॿार जॾहिं स्कूल में अचे थो त उन जी सॼी तरबियत जेको आहे सो उस्ताद ई कंदो आहे। असांजे मुआशिरे में उस्ताद खे ॾिठो वियो आहे त ओतिरी क़दुरु ओतिरी अहमियत कोन थी मिली जेतिरी मिलणु खपे। उस्ताद खां हालांकि थी सघे थो त ॿारनि खे इहो मुमकिन आहे त पेरेंट्स जेके अचनि से ॿारनि खां ॿारनि जे बारे में उन्हनि खां आगाही वठनि। जेकॾहिं असां चंद ॾहाका पहिरीं पोइते वञूं था सॼी दुनिया में तोड़े सिंध जे हवाले सां त उन वक़्तु उस्ताद जी जेका महिनत अज़मत तमामु मथां ई लेवल जी हुई। अॼु बि उन उस्ताद जी इज़त आहे, अॼु बि उस्ताद जो क़दुरु आहे। हिन वक़्तु तइलीम हिकु कारोबार बणिजी वई आहे जिते डिग्रियुनि जी ख़रीदो फ़रोख़्त जो कमु थी रहियो आहे। उते पंहिंजी ज़िमेवारी खे महसूसु कंदे पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ उस्तादनि खे सलाम पेश कजे थो। मीर हसन मरी, टाइम न्यूज़, सांगड़।